मिस्र में महंगाई आसमान ते पहुंचण शुरू थी वई। पाकिस्तानी सियासतदाननि जियां क़ीमतूं कंट्रोल करण बदिरां हुकूमत शहरनि खे मुर्गी जे गोश्त बदिरां मुर्गी जूं टंगूं खाइण जो मशवरो ॾेई छॾियो। मिस्र में मुर्गी जे पेरनि जो खाइण इंतहाई गुर्बत जी निशानी सम्झो वेंदो आहे। मुल्क जी 30% आबादी गुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रही आहे। मिस्र में महंगाई जो तूफ़ान अची वियो आहे, जंहिं सबबि गोश्त जा अघ बि वधी विया आहिनि। गोश्त जे अघ में 150 खां वधीक इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे, जंहिं सबबि माण्हू मुर्गी खाइण लाइ तरसी रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में हुकूमत महंगाई ते ज़ाब्तो आणण बदिरां अवाम खे मुर्गी जे गोश्त बदिरां उन जा पेर खाइण जो मशवरो ॾिनो आहे। वाज़े रहे त PTI जी हुकूमत हुजे या नून लीग जी, उन जा वज़ीर बि अवाम खे अहिड़ा मशवरा ॾींदा रहिया आहिनि, जिन में उहे मशवरा बि हुया त खंड महांगी थी वई आहे त थोरी खंड इस्तेमालु कयो, मानी महांगी थी वई आहे त ॿिनि बदिरां हिकु मानी खाओ, पर महांगाई कॾहिं बि न घटाई वई।